अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। छा रेस चाकर खान हाणे सावल के मारण जी कोशिश कंदो। छा जाबिर खान सावल खान के खिलाफ चाकर खान जा कन भरींदो। छा रूंडो आखिरकार जाबिर खान के फसाए छॾींदो पंहिंजी चाल में। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली के लाज़मी सब्सक्राइब कंदा। त दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल न करंदो काफ़ी असांजी हौसला वधाए थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त एस चाकर खान सावल खान जा ॻाल्हियूं ॿुधी तंग थी पवंदो ऐं पोइ सावल खान खे साफ़ साफ़ चई छॾींदो त अगरि जेकॾहिं अञा बि थोरो थोरो एॾे कयो त पोइ मां तोखे मारे सघां थो, मतिलबु त तुंहिंजी अंत आणे सघां थो ऐं तोखां पलांद बि वठी सघां थो। सावल खान चवंदो त चाकर खान पहिरियां तोखे सोचे सम्झी पोइ हथ खण मुंहिंजे मथां, न थिए त मथां वरी तूं मुंहिंजे लाश मथां पछताईं। मां तो वारे भाउ जो ॾोही न आहियां, न ई मां ज़ालिम आहियां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान चाकर खान खे अहिड़ी त पटी पढ़ाईंदो ऐं अहिड़ी त ॻाल्हियूं ॿुधाईंदो। चाकर खान हिननि जे ॻाल्हियुनि ते अची सावल खान जे मथां हथ खणंदो ऐं सावल खान खे साफ़ साफ़ चई छॾींदो त हाणे मां तोखे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदुसि, छो जो मां फ़ैसिलो करे चुको आहियां। मां हाणे तोसां कहिड़ियूं ॻाल्हियूं बि न कंदुसि ऐं न ई तुंहिंजो साथ ॾींदुसि, न ई तुंहिंजी ॻाल्हियूं मां ॿुधंदुसि। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रूंडो जेको आहे साफ़ साफ़ पंहिंजी भेण खे चई छॾींदो त अगरि जेकॾहिं तव्हां तोर बि हेॾे होॾे कयो ऐं तव्हां असांजा ॻाल्हियूं जेको आहे चाकर खान खे ॿुधायूं त पोइ जो नालो बि रूंडो आहे ऐं मां पंहिंजी चाल में पोइ तव्हांखे फसाए सघां थो। पोइ मां चाकर खान खे अहिड़ी त पटी पढ़ाईंदुसि तूं ऐं जाबिर खान यादि रखंदो ऐं पोइ तव्हांखे चाकर खान जे हथां केर बि न बचाए सघंदो। उन जे करे तव्हांखे सोचे सम्झी पोइ मूं मथां हथ खणणो पवंदो। हसीना बेगम चवंदो त रूंडो बसि तूं परेशान न थी, असां न ई तुंहिंजे खिलाफ़ कुझु ॻाल्हायो आहे, न ई तो खिलाफ़ फ़ैसिलो कयो आहे। अलाह पनाह ॾे त तोखे अहिड़ी ॻाल्हियूं न करणु घुरिजनि, छो जो तूं मुंहिंजो भाउ आहीं। मां कॾहिं बि न चाहींदुसि त मुंहिंजो भाउ हर मसइले में हुजे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान जेको आहे गुलज़ार नौकराणी खे अगवा करे खणी वेंदो, मतिलबु त अगवा करे उनखे लिकाए ऐं अॻिते हली उनखे मारण जी कोशिशि कंदो। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हूंदी, मूंखे पसंदि असांखे ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।